पूरे मुल्क जी सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां मींहुं पवण जो सिलसिलो जारी। दादू ज़िले जो कच्चे वारो इलाइक़ो पाणी हेठि अची वियो। बलोचिस्तान जी मूलाने जो पाणी बारीजा में दाख़िल सिंध तरफ़ वधण लॻो। पूरे मुल्क जी सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां मींहुं पवण जो सिलसिलो जारी है। लाड़काणो, कंबर, जैकबाद, शिकारपुर, कशमोर, कंदकोट समेत सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 24 कलाकनि खां मींहुं पवण जो सिलसिलो जारी है, जॾहिं त हेठाई वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। इंतज़ामिया जे तरफ़ां निज़ाम बहितर न हुजण जे करे अक्सर केतिरनि ई शहरनि जे मोहल्लनि घिटियुनि में पाणी बीठल पाणी निकाल न थी सघियो। दादू जी यूसी सियाल वारो इलाइक़ो पाणी हेठि अची वियो। केतिरा ई ॻोठ पाणीअ में अची विया, जॾहिं त ॻोठाणनि सख़्तु ॾुखियाईनि सां मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इंतज़ामिया तरफ़ां ॻोठाणनि जी का बि वाहर न कई वई आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त पाणी तेज़ीअ सां वधणु लॻो आहे। बलोचिस्तान खां मोलाने जो पाणी बारीजा में दाख़िल थी वियो। बारीजा में दाख़िल थियण खां पोइ पाणी सिंध तरफ़ वधणु लॻो आहे ऐं पाणी 2022 जी ॿोॾि खां तमामु घटि आहे, जंहिंजे करे पाणी 24 कलाकनि जे अंदरि सिंध में दाख़िल थींदो। कंबर ऐं दादू ज़िले जे जाबलू पट्टी वारो इलाइक़े मां नयूं वही आयूं केतिरा ई ॻोठ पाणीअ हेठि अची विया, जॾहिं त मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं शहरनि सां इलाइक़े वासियुनि जो ज़मीनी राब्तो ख़तमु थी वियो आहे। इंतज़ामिया खे ॻोठाणनि अपील कंदे चयो आहे त संदन वहार कई वञे ऐं मदद कई वञे त जीअं उहे बुख बदहाली खां ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बची सघनि। शहरनि सां ज़मीनी राब्तो ख़तमु थियण सबबि ॻोठाणा सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया। ज़िले कंबर शहदादकोट में मुसलसल मींहुं पवण खां पोइ डिप्टी कमिश्नर सजाद हैदर क़ादरी तरफ़ां 31 अगस्त ते सुभाणे तालीमी इदारनि में आम मोकल जो ऐलान करे छॾियो आहे। लेटर जारी करे छॾियो।